ख़बर शामिल कंदा हलूं। कंदकोट मां एशियन न्यूज़ जे रिपोर्टर नजमुद्दीन बलोच जे रिपोर्ट मुताबिक़ कंदकोट ज़िले कम्पलेक्स हाल में एप्का जे इलेक्शन जे हवाले सां ज़िले जे मुख़्तलिफ़ इदारनि जे क्लार्कनि शिरकत कई, जंहिंजो महिमान ख़ासि एप्का सिंध जो सदर मुराद अली चाचड़ ऐं एप्का इलेक्शन कमीशन जान मोहम्मद सोलंकी इजलास जी सदारत पिणु कई। हुन मौक़े ते एप्का सिंध जे सदर मुराद अली चाचड़ ऐं जान मोहम्मद सोलंकी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िले कशमोर जे एप्का पारां इलेक्शन जे सिलसिले में हिते आयो आहियां, जंहिंजी सदारत करे इलेक्शन जो लाइ अमल जोड़ियो वेंदो। हुन चयो त केतिरा दफ़ा कराची प्रेस क्लब अॻियां पंहिंजे जाइज़ मुतालबनि जी जदोजहद करण ऐं पंहिंजे हक़ वठण जे लाइ एहजाज कया आहिनि, पर सिंध हुकूमत को बि क़दम खणण लाइ तयारु कोन आहे। हुन चयो त टाइम स्केल ॿियनि सूबनि खे मिली रहियो आहे ऐं सिंध हुकूमत असांजे उस्तादनि खे टाइम स्केल नथी ॾे। हुन चयो त असांजी तहरीक जारी रहंदी ऐं असां पंहिंजा हक़ वठी रहंदासीं ऐं असां पंहिंजे साथियुनि सां हर मोड़ ते संदसि गॾु आहियूं। हुन चयो त एप्का जी इलेक्शन ईमानदारी सां कराई वेंदी। होॾां एप्का जे इजलास में ज़िले जे उम्मीदवारनि रहमतुल्ला चन्ना ऐं अब्दुल वहाब चाचड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां इलेक्शन कराइणु चाहियूं था। इलेक्शन हिकु जमहूरी तरीक़ो आहे, हार खट मुक़दर में लिखियलु हूंदो आहे। हुननि चयो त सदर मुराद अली चाचड़ खे गुज़ारिश कई आहे त एप्का ज़िले कशमोर जे इलेक्शन कराई वञे।